नाज़रीन गुड्डू में ब्रेकिंग न्यूज़ है जो अवां सां शेयर कयूं पिया। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी गुड्डू बिरा जे दौरे ते पहुतो आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी के पानी की सूरत हाल बाबत ब्रीफिंग ॾिनी वई आहे। 6 खां 7 लाख क्यूसेक्स पानी से कच्चे वारा इलाइक़ा मुतासिर थी सघनि था। उन जे लाइ सिंध हुकूमत तरफ़ां तैयारियूं मुकमल कई वियूं आहिनि। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी भी सहाफ़ियुनि सां पुण ॻाल्हि ॿोल कई आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध जे वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह सां गॾु गुड्डू बिरा जो दौरो करे पानी जी सूरत हाल जो जाइज़ो ऐं जामे ब्रीफिंग पुण वरिती। इन मौक़े ते गुड्डू बिरा जे कंट्रोल रूम में ब्रीफिंग दौरान सूबाई वज़ीर आपाशी जाम खान शोरो ॿुधायो त दरिया में वहंदड़ पानी पंजनंद खां थींदो गुड्डू बैराज पहुची रहियो आहे, जिते अमकानी ॿोॾ ऐं ख़तरे खे मुंहुं ॾियण लाइ हिफ़ाज़ती इंतज़ामनि खे वधीक सख़्तु कयो वियो आहे। ब्रीफिंग में जाम खान शोरो चयो त आपाशी खाते समेत समूरा लाॻापियल इदारा हाई अलर्ट आहिनि ऐं एमरजेंसी बुनियादनि ते अमले खे ड्यूटियूं सौंपी वियूं आहिनि, जॾहिं त ज़िले इंतज़ामिया खे बि पानी जी सूरत हाल बाबति मुकमल तौर आगाह कयो वियो आहे। इन मौक़े ते क़ौमी असेंबली जे मेंबर मीर शबीर अली ख़ान बिजराणी, सूबाई असेंबली जे मेंबर सरदार मीर महबूब अली ख़ान बिजराणी, पीपी जे नौजवान अगवान सरदार दादा मीर ज़रियाब अली ख़ान बिजराणी, अली जान मज़ारी, अली गोहर ख़ान मर, सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला, सूबाई वज़ीर मोहम्मद बख्श मर, सूबाई सलाहकार एहसान खान मज़ारी, MPA मीर आबिद ख़ान सुंदरानी, MPA हाजी अब्दुल रऊफ़ खोसो, सूबाई सलाहकार बाबुल ख़ान भयो, सेक्रेटरी इरीगेशन ज़रीफ़ खेड़ो, डिप्टी कमिश्नर कश्मीर कंदकोट आगा शेर ज़मान, वाइस चेयरमैन अल्ताफ़ ख़ान खोसो समेत ॿियनि आला ऑफिसरनि पिणु शिरकत कई। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं वॾे वज़ीर मुराद अली शाह इलाइक़े जे माण्हुनि खे यकीन ॾियारियो त सिंध हुकूमत आवाम जे जान ऐं माल जी हिफ़ाज़त लाइ मुकमल तौर ते मुतहरिक आहे। उन्हनि वधीक चयो त बैराजनि ऐं बंदनि ते निगरानी सख़्तु कई वई आहे ऐं कंहिं बि हंगामी सूरत हाल खे मुंहुं ॾियण लाइ अमले खे तयारु रखियो वियो आहे। इलाइक़े जे माण्हुनि बि उमेद ज़ाहिर कई आहे त हुकूमत जे वक़्ताइते क़दमनि सां अमकानी ॿोॾ मां वॾो नुक़सानु थियण खां बची सघिजे थो। कैमरामैन टीम ऐं साथी रिपोर्टर अब्दुल ख़ालिद चाचड़ सां गॾु जावेद उस्मान बिजराणी, JTN न्यूज़ गुड्डू। भुट्टो जी असांजे लाइ इहो रिपोर्ट आहे।